अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाब हाला। मौजू कहानी। कहाणीअ जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब, भउ, ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ उम्मीद, भलाई, उम्मीद, जुञ, सिराब। पान नंबर 94। मनकूल आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन जी विलादत 5 तारीख़ ज़ुल्हज जे महीने में पैदा थियो हुयो। मनकूल आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन 21 तारीख़ रमज़ान जे महीने में आसमान ते खणी विया। मनकूल आहे त क़ाइम आल मुहम्मद जिन जा 12 इमाम आहिनि। हिकु अहिड़ो ज़मानो ईंदो जो माण्हू ॼाणंदा तौहीद इलाही कंहिंखे चवंदा आहिनि। उन वक़्तु दजाल ख़ुरूज कंदो। हज़रत इमाम मुहम्मद महदी अलैहिस्सलाम जिन ज़ाहिर थींदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी नुसरत व मदद करण लाइ आसमान तां लहंदो ऐं दजाल खे क़त्ल कंदा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम हज़रत इमाम मुहम्मद महदी अलैहिस्सलाम जे पुठियां निमाज़ पढ़ंदा। हज़रत अरमिया ऐं हज़रत दानियाल ऐं हज़रत उज़ैर बख़्ते नसर गबर आतिश परस्त हुयो। बख़्ते नसर गबर आतिश परस्त हुयो जंहिंजो फितनू कोन थियो। फितनू हुयो बैतुल मुक़द्दस में फ़ौज कशी कई 6 लख अलमनि सां गॾु शहर में दाख़िलो थियो। जॾहिं बनी इसराइल घणो नाफ़रमानियूं कयूं, ख़ुदा जे अहकामनि खे पुष्ट करे छॾियो त ख़ुदा उन्हनि खे बुख़्ते नज़र मुसलत कयो। बुख़्ते नसर मुसलत कयो। बनी इसराइल खे तमामु घणा ॾुखिया ॾींहं अची विया। तकलीफ़ूं अज़ियतूं वधी वियूं उन्हनि जूं। हज़रत अरमिया 7 ॾींहं रोज़ो रखियो त हज़रत अरमिया जिन ते ॿिया बि 7 ॾींहं रोज़ो रखियो त उन्हनि उन ते वही कई। तूं उन जॻह ते वञ जिते हिकु छोकिरो अमराज़ ज़मन में तमामु घणो मुब्तला आहे। उन जी पैदाइश ख़ब्स ऐं बदतर आहे, यानी वलदुल ज़िना आहे। उन जो अज़ाब घणनि माण्हुनि खां बदतर आहे। हज़रत अरमिया उन मकान ते पहुतो। उते उन छोकिरे खे ॾिठो, इहो ज़मीन ते पियो आहे। उन जे माउ उन खे सुकल मानी टुकुर करे उन जे साम्हूं सूअर जो खीरु ॾुही उन में पुसाए पई खाराए रही आहे ऐं हू खाए थो, मानी खाए थो ऐं उहो खीरु पीए थो। हज़रत अरमिया सम्झी वियो त इहो छोकिरो आहे ईअं जो जेको ख़ुदा फरमायो इहो ई छोकिरो आहे। हज़रत अरमिया उन वटि वियो ऐं उन खां नालो पुछियो। उन छोकिरे चयो उन जो नालो बुख़्ते नसर आहे। हज़रत अरमिया जिन खे यकीन थी वियो त इहो ई छोकिरो आहे ऐं उन जो इलाजु करणु शुरू कयो। हज़रत इलाजु करणु शुरू कयो ऐं तंदुरुस्त थी वियो। हज़रत अरमिया जिन चयो मूंखे सुञाणींदो। उन चयो त एतिरो सुञाणा थो त तूं नेक सालियो माण्हू आहीं। अरमिया चयो आउं बनी इसराइल जो रसूल आहियां। ख़ुदा मूंखे हुकुम ॾिनो आहे त तूं बनी इसराइल ते मुसलत थींदे। तूं उन्हनि बनी इसराइल जे मर्दनि खे क़त्ल कंदे। हीअं हूअं कंदे ईअं चयो। बुख़्ते नज़र जेके कुझु ईअं ई थी। बुख़्ते नसर इहो ॿुधो त दिलि में गुरूर पैदा थी वियो। हज़रत अरमिया चयो त मूंखे हिकु अमान नामो लिखी ॾे। बुख़्ते नज़र उन खे अमान नामो लिखी ॾिनो। हज़रत अरमिया जिन खे ॾिनो। हज़रत अरमिया काठियूं वढियो, झंगल मां खपायो गुज़र पियो कंदो हुयो।
बुख़्ते नसर माण्हुनि खे बनी इसराइल ख़िलाफ़ जंग विढ़ण ते आमादा कयो। जॾहिं हिकिड़ी जमायत उन जी साथी थी वई त बनी इसराइल जे मस्कन में बैतुल मुक़द्दस ते चढ़ाई कई त चइनी तरफ़नि खां बेशुमार माण्हू गॾु थी हिन जे हमराह थी विया। जॾहिं हज़रत अरमिया जिन खे मालूम थियो त बैतुल मुक़द्दस जे रस्ते ते अची बीह रहियो, पर लश्कर जे घणाईअ जे सबबि उन ताईं कोन पहुची सघियो त हज़रत अरमीना इहो अमानतनामो हिकिड़े काठीअ में ॿधी उभो कयो। बुख़्ते नज़र उनखे पढ़ियो, बादशाह उनखे पढ़ियो, यादि ॾियारियो। बुख़्ते नसर चयो, मूं तोखे अमान ॾिनी हुई, तुंहिंजे एलबट खे अमान कान ॾिनी हुई। हाणे आऊं हिकु तीर बैतुल मुक़द्दस तरफ़ हणां थो, तीर लॻो त पोइ अमान कोन्हे, ऐं जे तीर न लॻो त पोइ अमान ॾींदुसि। बुख़्ते नसर तीर हयो त इहो तीर बहुकमे ख़ुदा बैतुल मुक़द्दस में लॻो त बुख़्ते नसर जो अमान कोन ॾींदो, अमान कोन थींदो ऐं बैतुल मुक़द्दस खे फ़तह कयो।